वाजिब एहतराम असांजो अखियुनि जो ठार मिठड़ो मान वारो साईं फ़कीर अली मुर्तज़ा खे खिताब जे लाइ दावत ॾींदासीं त हू अची करे तव्हां ऐं असांजे दिलनि खे मुनवर फरमाइनि। इस्तक़बाल जे लाइ नारो, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहक़ीक़, नारे हाज़िरी, नारे पीर, जमायत अहले सुन्नत। नहमदहु व नसल्ली अला रसूलिल करीम। अम्मा बाद फ़ाऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। शोलो बारे शौक़ जो फ़कीर परवानो थी पच। एड़ो तबार जो मच जो मची ता मस्तान थी। भिट धनी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था, भला तन जा भाग जेके कमाए व्या काल। हीरा मोती नन वट थई हज़ारे लाल। ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। उनन सदा अहवाल भली लंघी वजन साल। तबे जिरा थई हिन जहान में। मोअज़्ज़ज़ सामईन, काबिल एहतराम सदर महफिल ऐं स्टेट ते सईद सादात ऐं मुंहिंजी लजपाल मदीने वारे मीर जा आशिक़ ऐं पतंग परवानू ऐं मुंहिंजे महबूब दिलबर हज़रत सी मुर्शिद मियां फैज़ मोहम्मद फ़कीर रहमतुल्लाह अलैह जा पांधीअड़ो, अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। हकीकत इहा आहे त को न तयारी हुई न ज़हन में कुछ सोचो हुयो, पर सम्झूं था त इहो सभु रोज़े वारे जो कर्म आहे। ऐं उहा ॻाल्हि हज़रत साईं सैयद शाह मोहम्मद शाह रहमतुल्लाह अलैह जो वाक़ियो ऐं वक़्तु यादि ईंदो आहे। ऐं बचपन खां नंढो आहियां, मूंखे ॾाढी न लथी आहे त हज़रत साईं सैयद शाह मोहम्मद शाह वठी जॾहिं मुसले ते बिहारियो त मूं अर्ज़ु रखियो, क़िबला आऊं नंढड़ो आहियां, आऊं फ़क़ीर आहियां, अवां अहल बैतनि जो ग़ुलाम आहियां, अवां जी सफ़ेद अशी ॾाढ़ी आहे। ऐं हज़रत साईं फ़क़ीर मीर मोहम्मद रहमतुल्लाह अलैह जा सोबत रखण वारा आहियो। ऐं अॻियां कीअं थो बीह सघां? हज़रत साईं फरमायो, टे ॻाल्हियूं यादि रखजां। नंबर पहिरीं ॻाल्हि, जॾहिं रब ताला तोखे का माइक या स्टेज ते वेहण लाइ या मथां वारी जॻह ते वेहण लाइ या नमाज़ पढ़ण लाइ मुसलो मिले त नेमत खे कॾहिं बि ठुकराईंदो न कर। अॼु जॾहिं साईंजन खां इजाज़त तलब कईसीं त साईंजन चयो त तव्हां बयान ज़रूरु कंदव ऐं उन खां पोइ मोकल आहे। बहरहाल मिठा मुंहिंजा मोहब्बत विझंदी आहे मामरे, न त केरु कशाला करे। ॾाढो दजाली दौर आहे, नफ़्सा नफ़्सी वारे माहौल में सुबुह खां वठी शाम ताईं, कल्ह शाम खां वठी राति ताईं हिन पट ते वेही करे हिन महबूब सां मोहब्बत जो सबूत ॾेई रहिया आहियो। इंशाअल्लाह ताला ही तव्हांजी निस्बत, हितां जो ताल्लुक़ तव्हां असांखे इंशाअल्लाह भले पार वठी हलंदो। क़ुरान पाक जो वाक़ियो आहे, अहले इल्म वेठा आहिनि, जेकॾहिं के कुते जी निस्बत सालियन सां हूंदी आहे त उहो कुतो बि जन्नती थी वेंदो आहे। ये कनेक्शन आहे, तार जे मिली वेंदी आहे त बल्ब ॿरी पवंदो आहे। पोइ सरकार मदीने वारी लजपाल अम्मा आमना जे लाल
अड़ियन जे आधार यतीमन जे यार जी जेकी ऑफिस आहे उहा हेड ऑफिस आहे हे सभु उन जूं ब्रांचूं आहिनि पर असां लोढ़ाइनि जी हीअ हेड ब्रांच वरी हिते आहे अल्लाह ताला अवां असांखे हितां कनेक्शन वठण जी कुवत ऐं ताक़त अता फरमाए हिन अल्लाह जे कामिलनि सालिहनि ऐं दादलनि माण्हुनि जो अदब एहतराम ऐं ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए मुंहिंजा मिठा ग़ुलाम नबी मैसर फरमायो त जे तार लॻी पवंदी आहे त बेड़ा पार थी वेंदा आहिनि छा थो फरमाए त लॻी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में दीवाना लगी तुझी तार आजन के असबी प्यार में हुआ परवाना लगी तुझी तार आजन के बिलावल जा पड़ी रुसतू दर्द भरा दास्ताना बिलावल जा पड़ी रुसतू अल्लाह जी ज़ात पाक जो कसम आहे तदरे सुणे बिलावल खे पत्थरनि ते सुमारियो वियो ऐं सुणे बिलावल जे चपन ऐं ज़ुबान तां आवाज़ अचे पियो हिकिड़े बिलावल जी शाहजान सब बिलावल हुजनि पर हिते हज़ार बिलावल हुजनि पर मामना जे लाल तां कुर्बान हिन आज तक याद आ सीरिया मुल्क जे अंदर शाम मुल्क में जने हाज़री थी ऐं बिलावल बांगी जे जने दरवाजे ते बीठासी अंदरा ई पे हुसान अचन जने मदीने वाला मीर बिलावल वेठा हिमल मेहमान थे आए ऐं फ़कीर सोने बिलावल जो ज़िक्र भी हले थो ऐं मदीने वारे लजपाल जो भी ज़िक्र हले थो यकीन जान जा ये महफ़िल आम ना है तो असा जे हिन गरीब खाने ते तो असा जे हिन मुर्शिद खाने जे दरबार ते आमना जो लाल मेहमान थींदो त तो असा जो खाली झोलियूं भी रम सां भरपूर थी वेंदी पर सिर्फ सिक हुजे ऐं सजण न मिले फ़कीर क़ाबिल तवज्जो सिक्का हुजे सीने जे अंदर ऐं सजण न मिले ये थी न थो सके अदब जी ज़रूरत आहे सुनो दिलमुराद फ़कीर रहमतुल्लाह अलैहि जॾहिं हिन हज़रत साईं मुर्शिद मियां फैज़ मोहम्मद फ़कीर रहमतुल्लाह अलैहि जे आस्थाने ते ईंदा हुया त दरवाज़े मां अंदरां न दरिया खां बिही सलाम पेश करे खत्मा हदिया तोहफा बख्शे वापस वरी पुठिए पैर विंदा हज़रत साईं जी खिदमत में फ़कीर हज़रत जो क़िबला हेडी सिक्के मोहब्बत सां वो अंदर छाजे करे न हज़रत से फरमायो अदब री अला मिले के नकीन जिन अदब तिन नसीब फ़कीर मुर्शिद जो जिस्म हेठ ऐं मुराद जा पैर मथे मुर्शिद जो जिस्म हेठ ऐं मुराद दिल मुराद न पिया चवन पिया मुराद जा पैर मथे मूंखे इजाज़त अंदर वारो नथो ॾे इन जेके दरिया खां बि सलाम करे मुअतबन अर्ज़ रखी वञा थो पोइ फ़कीर उन फ़कीर जो एॾो कमाल हुयो जो बहरी इजाज़ हीअं पियो वञे ऐं पाण डंडे ते लांघ वरायूं वरी हीअं पियो वञे नचे वे सुभान अल्लाह चई मदीने जा मोर सुन असां जा सरड़ा कज मोहम्मद मोट हे मुराद तुझे आसरे हे साईं बेड़ी हे बहरी जहाज ते विया टिकट वारा विया पासपोर्ट वारा विया हे समर वारा विया सोने भिट तणी फरमायो न त समर जनीन साण होत हिमायती तलजो करे शेब छपर में पुंडल इंद में पाण पोए थींद में रूह रिहान लहज़े मंझ लतीफ़ चवे मुजासी पासपोर्ट वारा विया डोकड़न वारा विया दिल मुरादी जा खीसा खाली टिकट मौजूद ना है पासपोर्ट ना है पर तुझी मोहब्बत जरूर आहे वो सरकार का आवाज आयो जे मोहब्बत आ त मंजिल आसान आ अवा जे खिदमत में कयो त सिक्का हुजे ऐं सजण न मिले ये थी न तो सके दरबार आलिया लोड़ो शरीफ सगियों में अचण वाला तुझे सीने के अंदर सिक्क जी जरूर हुजे बरक ही जवान उहे थई जेके पंजन खे त नवाज़े छॾींदा आहिनि पर धारियन खे भी नवाज़े अल्लाह ताला खां दुआ ही त रब ताला अवा असांजी आजिज़ानी फ़कीरानी हाज़री बारगाह इज़्ज़त में क़बूल मक़बूल फरमाई ज़िक्र जी तमार ॿुधी न फ़ज़कुरुनी यज़कुरुकुम आयत मुबारक रखी त फ़ज़कुरुनी
ए बाना तुम रब खे याद कर तमा रब तोखे याद इन दरबारन ते अचण सां तव्हांखे ज़माने जी ॻाल्हि न मिलंदी, सियासत जी ॻाल्हि न मिलंदी, ॿिए के माहौल जी ॻाल्हि न मिलंदी। तव्हां ईंदव पहिरियां हुकुम थींदो वज़ू कयो, उन खां बाद करीम रब जे पाक घर में वञी पंहिंजे गर्दन खे झुकाए रुठल यार खे परचायो त बेड़ा पार थियनव। उन खां पोइ वञी अल्लाह जे कामिलनि वलियनि जे दरबार में वञी निमाणो अर्ज़ु रखो। उन खां बाद पोइ नंगर कयो, पोइ सजादा लजीज़ा मिलियो, हथ खड़ी वञनि, बेड़ा पार थी वञनि। त मिठा मुंहिंजा ज़िक्र वारी जमायत आहियूं, ए लोढ़ाइनि खे अल्लाह जो ज़िक्र फज़कुरूनी अज़कुरुकुम ॾाज में मिलियल आहे। उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे हज़रत साईं दिलमुराद फ़कीर त फरमाईंदा हा त हथ पेर पंहिंजे कमकार में फ़कीर ये दिल हुजे पंहिंजे यार में, हथ पेर पंहिंजे कमकार में, पर ये दिल हुजे पंहिंजे यार में। इंशाअल्लाह ताला तो असांजे ज़ुबान ते करीम रब जे ज़िक्र जी तमार ऐं लोली जे जारी हूंदी त इंशाअल्लाह न दुनिया में दुख ॾिसंदासीं न आख़िरत में दुख ॾिसंदासीं। वमा अलैना इलल बलागुल मुबीन। केवल अल्लाह हिकिड़ो अर्ज़ु थोरो हिकिड़े मिंट जे लाइ बेटा थोरो तवजह जो तव्हांखे दुआ घुरण जो तरीक़ो सेखारियूं, जीअं असांखे पंहिंजे रहनुमा असांजे रहबर सेखारियो त अहिड़ी तरह दुआ घुरबी। दुआ करणु सिखो। ये सॼो हथ आहे न, सॼे जी आख़िरी आंगुर खॿी आंगुर जे मथां रखो। हथ अवां जा टेड़ा सेड़ा न हुजनि, हथ अवां जा अंगूठा आंगुरनि सां मिलियल हुजनि, सीने जे साम्हूं हथ झलजनि, ज़ाहिर वारियूं अखियूं बंदि कजनि, अंदर वारियूं अखियूं खोलजनि। अंदर में अखियूं आहिनि इहा ख़बर कान्हे। बिटाई तो चवे, बिटाई साहब रहमत चवे सुभान अल्लाह वाह सोना लतीफ। साईं तो चवे त उपटियां त अंधियूं, समझो था, उपटियां यानी पटियां त अंधियूं, पूरियां त पसन वञी रोज़ रसन हुज़ूरानी हुजरे। उपटियां यानी पटियां त अंधियूं हाय, जे पूरियां त पसन वञी रोज़ हुज़ूरानी हुजरे। ज़ाहिर वारियूं अखियूं बंदि कयो, अंदर वारियूं अखियूं खोलियो। वो आजिज़ीअ में रब जे बारगाह इलाही हज़ूर में हाज़िर थियो, अखियूं बंदि करे ख़ुदा जे बारगाह में हज़ूर में हाज़िर थियो। वो पंहिंजे ज़बान खां निमाणा लफ़्ज़ अहिड़ा इस्तेमाल कयो जो रब जी रहमत अवां जे मथां मोहिजी पवे। अवां जो घुरणो हुजे ऐं अल्लाह जो ॾियणो हुजे, बस आजिज़ी वारा अल्फाज़ ज़बान सां इस्तेमाल कयो। वो खुदावंद करीम खां घुरंदो, जेको घुरंदो सो मिलंदो। उन सां गॾु हिकिड़ी हदीस शरीफ़ ॿुधो, ही ॾाढी प्यारी हदीस शरीफ़ अथव ऐं तव्हां असांजे लाइ वॾो सबक़ु आहे। मां जॾहिं इहा हदीस शरीफ़ ॿुधी त ख़ुदा जो कसम मुंहिंजो दिलि मुतमइन थी वई, रूह खे करार ऐं राहत मिली वियो। उहा हदीस शरीफ़ ही आहे। हज़ूर फरमाइनि था त अल्लाह अल्लाह बाने जे गुमान आहारी करीब ये अखियूं खोले ऐं कन भी खोले छॾियो। समझो थोरो गौर सां, मूं ॾांहुं तवजह हुजे। अल्लाह बाने जे गुमान आहारी करीब आहे। जेकॾहिं बाने जो गुमान आहे त अल्लाह से अर्श नज़ीमनि खां मथे, अञा मथे हिकिड़ो आसमान, ॿियो आसमान, टियों आसमान, छहों आसमान, हेतिरा सारा हिजाब आहिनि। एतिरनि हिजाबनि खां, एतिरनि आसमाननि खां अल्लाह मथे। पोइ मुंहिंजी दुआ लाइ किथे पहुचंदी, कीअं थींदो, कीअं मामलो थींदो, ईअं कीअं न, कीअं न, ईअं न हुजे।
ऐं जेकॾहिं बाने जो गुमान आहे मुंहिंजा साईं काथे में आहीं पर तूं करीम मूंसां गॾु आहीं हदीस जो ॿुधायो त बाने जे गुमान वारे करीब आहे जे बाने जो इहो गुमान आहे त मुंहिंजा करीम रब तूं मूंखे ॾिसी बि रहियो आहे त सम्झी बि रहियो आहे सुञाणी बि रहियो आहे मां पंहिंजे ॿाराणे हालत ते थो घुरां तूं पंहिंजे शान ते अता फरमा त उनजे ईअं ई करीब आहियां जहिड़ी तरह मूंखे वेझो थो रखे तो अल्लाह से अवां जा गुमान सुठा ऐं सुहिणा रखे ऐं पंहिंजे रब करीब खां परे न थियो पाकई जो ख़्यालु कयो परहेज़गारी मोहब्बत रखो ऐं परहेज़गार ऐं अल्लाह साईं चए थो मां परहेज़गारनि सां गॾु आहियां परहेज़गारनि सां गॾु आहियां परहेज़गारी जो खाओ हिकिड़ो साहबी हो हज़ूर खे अचे अर्ज़ु कई या रसूल अल्लाह मुंहिंजे लाइ त का महिरबानी फरमायो जेकी दुआ घुरां उहा दुआ क़बूल पइजी वञे अहिड़े कंहिं हिमत जी इजाज़त जो हज़ूर छा फरमायो उन साहबीअ खे पाण फरमायोसि हलाल रोज़ी खा पंहिंजे बचनि खे बि हलाल रोज़ी खा तूं बि खा जेकी बि दुआ घुरंदे रब जे बारगाह इलाही में क़बूल था सो अल्लाह से अव्हां खे परहेज़गारनि सां गॾु रहियो आहे परहेज़गारीअ सां रहो ऐं अदब सको जन अदब तन नसीब बेअदब बेनसीब ही अदब वारियूं जायूं आहे ॿुधो न त साईं जन मियां हाजी दिलमुराद रहमतुल्लाह अलैह जन दरिया खां वेही सभु अर्ज़ हिकिड़ो अजीब वाक़ियो आहे इहा साईं जन करामत ॿुधाइजे असां सुहिणे फैज़ मोहम्मद रहमतुल्लाह अलैह जन जी मथी असांजी दरगाह लोड़ शरीफ़ जेको सगन खां ॿाहिरों आहे मस्जिद तैयार पई थिए मस्जिद तैयार थी वई कामुन ते पाती मस्जिद जो क़िबलो फिरियल हुजे थोरो गौर सां ॿुधो अलाह जे वॾियनि खे ख़बर कान्हे ऐं उन जो पावर ऐं ताक़त कमज़ोर आहे ऐं उनखे भित जे पोयां ख़बर कान्हे पर हाणे ॿुधो थोरो गौर सां मस्जिद जो रुख थोरो तब्दील हुजे उन दौरान ॾाहिरी फ़क़ीर दरगाह लोड़े शरीफ़ सां हितां बि निस्बत रखंदा साईं मियां हाजी मुराद वारनि सां मोहबत रखंदा कम में अॻुवाणी उन्हनि जी हुजे सुबुह थियो साईं जन खे अर्ज़ु कयो भला मस्जिद जो रुख त थोरो मटिजी वियो आहे तब्दील थी वियो आहे हाणे अचे कमुनि ते पाती आहे हाणे जीअं तव्हांजो हुकुम हुजे पाण फरमायो त का वॾी ॻाल्हि कोन्हे साईं हाजी मुराद उन्हनि खे छा फरमायो का वॾी ॻाल्हि कान्हे इंशाअल्लाह रुख सही थी वेंदो हाणे फ़क़ीर अली शेर फ़क़ीर ॾाहिरी उहे मुतक़द हा दरगाह शरीफ़ आया पाण उनखे सम्झायूं त वञ साईं जन खे मियां साईं फैज़ मंदर रहमतुल्लाह जन खे मज़ार में आहिनि उन्हनि जे पेरनि खां अर्ज़ु करे संदन पेरनि खां सुम्ही पियो साईं कहिड़ो अर्ज़ु कयां पाण फरमाइश अर्ज़ु करे की भला असांजे हाल जी ख़बर अथव असांजे हाल जी ख़बर अथव कहिड़े दुखनि सूरनि सां इहा मस्जिद हिते तयारु कई अथऊं हाणे कामुन ते पाती आहे हाणे हिनखे शहीद कयूं वरी ठाहियूं वरी ठाहियूं इहा असां में ताक़त कान्हे जीअं तोखे मां सेखारियां थो इहे लफ़्ज़ ईअं ई उते अर्ज़ु करे साईं जन जे मज़ार शरीफ़ जे पेरनि खां सुम्ही पियो हाणे महिरबानी कयो असांजे मस्जिद जो रुख सही करे ॾियो हीअ असां में ताक़त कान्हे न ठाराए सघंदासीं न वधीक असां ख़र्चु करे सघंदासीं जीअं फ़क़ीर खे सम्झायूं अली शेर फ़क़ीर आयो साईं जन खे अचे अर्ज़ु कई अर्ज़ु करे साईं जन जे मज़ार शरीफ़ ते मियां साईं फैज़ मोहम्मद रहमतुल्लाह अलैह जन जे मज़ार जे पेरनि खां सुम्ही पियो उन ई राति मस्जिद जो रख सिधो थी वियो काबतुल्लाह शरीफ़ ते फ़क़ीर जो असर ते उते आहे ॾिठूं त कुतुबदार ते तॾहिं कुतुब नवा न हूंदो हो कुतुबदार ते 4 माण्हू बीहंदा वञ कुलनि खां ॾिसंदा त हाणे रुको इहो काबतुल्लाह ॾे सिधो आहे उन तरह सुबुह थियो साईं जन खे फरमाइश इहो की भला राति ते मस्जिद जो रुख सही थी वियो पाण फरमाए पियो असांजे फ़क़ीर खे मोकिलियो अथऊं मियां साहिबनि जे दरबार में छा उनजी का दुआ रद्द हूंदी छा सो इन मस्जिद शरीफ़ में जेको बरकातो नफ़ल पढ़ंदो साईं फरमायो अल्लाह साईं उनजी दोज़ख जी बाहि हराम कंदो इहा मस्जिद अल्लाह वारनि जे फ़ैज़ उनजे बरकतुनि सां उनजे इशारे सां इहा काबतुल्लाह शरीफ़ ते सिधी थी आहे इहो संदन हुयो फ़ैज़ ठहियल मस्जिद तयार
कामुन ते पातल उन मस्जिद जो रुख सही न हुयो पाण अरगो फकीर अर्ज करे मज़ार ते सुम्ही पियो सुबह ते उन मस्जिद जो काबतुल्लाह शरीफ ॾे रुख थी वियो अबा अल्लाह वारनि खे पावर आहे या न आहे खुदा जो कसम आहे भला हिकिड़ी कल्ह हिकिड़ो अजीब मूंसां वाक़ियो थियो घरेलू जो फकीर आयो उन जे ॿुधायो असीं हिते आयासीं दरगाह शरीफ ते दुआ पढ़ण दरगाह शरीफ ते दुआ पढ़ण आयासीं साईं जन असांखे राति ॾाढो कुर्ब नंगर फ़कर कराए ऐं इजाज़त फरमायूं पाण फरमायूं त हाणे तव्हां वञो असां मीर में रहमतुल्लाह अलैहि पाण फरमाए वञो पर महिरबानी कजो काथे बि बीजो न सिधा ॻोठ रवाना थी वञो अलाह कंदो तव्हांजो सफ़र आसान थींदो ऐं केतिरा असांजो वियासीं उते स्टेशन जे भर में अञा ॿी संगत जेकी असां सां गॾु हुई उन्हनि चयो यार हाणे थकिजी पिया आहियूं चांहि जो कोप पियूं अब उते साईं जो मनो कई त काथे बि न बीजो नंगर फ़कर तव्हांखे मां करां थो सिधा हलिया वञिजो चई यार हाणे सभिनि जो इरादो आहे त भला चांहि चुको पियूं सो चांहि होटल वारे खे चयोसीं पहिरियों आयो चांहि खणी असांखे ॾिनी चांहि जो पीतीसीं अबा ख़ुदा जी कुदरत रेल जो टाइम थी वियो रेल रवानी थी वई ऐं मां हुननि खे चवणु लॻुसि वाह साईं जो मीर तव्हांखे चयो त काथे बि बीहजो न मतिलबु तव्हांखां रेल निकिरी वञे पोइ हाणे हे त ग़लति कमु करे वेठासीं हाणे छा थिए चई हाणे वॾी ॻाल्हि कान्हे साईं मीर खे सॾु था कयूं साईं रेल निकिरी वई स्टार्ट थी वई हली चुकी उन्हनि में कंहिं फ़क़ीर चयो त हाणे ग़लती त थी वई आहे पर साईं मीर खे सॾु था कयूं इंशाअल्लाह रेल पाण ई बीहंदी देरी कान थी साईं मीर खे सॾकायो साईं हाणे त असांखां ग़लती थी वई आहे रेल निकिरी थी वञे राति त असां हिते रहिजी वियासीं परेशान थींदासीं हाणे कीअं थींदा कीअं थींदो कमु असांजी ॿाहिरि कर चयोसीं कसम आहे ख़ुदा जे ज़ात जो असां अञा चई ईअं बस कयोसीं त रेल पाण ई रुकिजी बीही रही डोड़ी रेल में चढ़ियासीं ख़ैर सां रवाना थी वञी घर पहुतासीं सो अल्लाह जे कामल वलियनि खां कोई मामलो कुझु कोन्हे ही फैज़ जा साहिब आहिनि जे मुरीदनि जो इहो कमाल आहे त मुर्शिदनि जो कमाल छा हूंदो तो खुदा मूंखे नवाज़ींदो अदब सां ईंदा कयो अदब सां विहंदा कयो इंशाअल्लाह हे दरगाहूं ख़ाली न आहिनि ईंदव त इंशाअल्लाह ताला उमेद हासिल करे पवंदव पर अक़ाइद मज़बूत हुजे अक़ाइद वाइदो न हुजे अक़ीदो मज़बूत हुजे त मुराद हासिल थींदी व आख़िर दअवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह आवाज हटाए छॾियो ज्यादा आवाज रखें फोटो न करनी हिन वक़्तु साईं सैयद करार अली शाह बादशाह जे खिदमत में अर्ज़ु कंदासीं त हू अची महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान अक़दस में नात चवनि अल्लाह अल्लाह जल जलालुहु जल शानहु अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन अल्लाह जे दरबार वारनि स्टेज